मेहड़ में सिपको अमलदारनि जी नाजाइज़ हथरादू लोड शेडिंग ऐं गैर कानूनी डंड हणण ख़िलाफ़ राइस मिल्स एसोसिएशन के सदर न्यास अली बुरड़ो जी सदारत में इजलास थी गुज़रियो। इजलास में तालके मेहड़ के समूरन कारखानेदार मालिकन ऐं राइस मिल्स एसोसिएशन के अॻवाणनि शिरकत कई। इन मौक़े ते राइस मिल्स एसोसिएशन के अॻवाणनि चयो त मेहड़ तालके में वापडा अमलदारनि ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। मेहड़ शहर के समूरन फीडरनि समेत इंडस्ट्री फीडर, वीआईपी फीडर, ओल्ड बीटो फीडर, काज़ी आरिफ फीडर, बिट सराई ऐं समूरन फीडरनि ते गैर कानूनी तौर कारखाननि जी बिजली कटे फीडर बंद कया विया आहिनि ऐं गैर कानूनी तौर बिजली बिलनि में ॾंड हया वञनि पिया, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। इजलास में राइस मिल्स एसोसिएशन के अॻवाणनि ऐं कारखानेदारनि पारां फ़ैसिलो कयो वियो त अगरि समूरन फीडरनि जी बिजली बहाल न कई वई त मेहड़ तालके जे समूरन कारखानेदारनि जा मालिक बिजली बिल न पियारिया वेंदा ऐं वापडा अमलो पंहिंजो क़िबलो दुरुस्त न कयो त एहतियाती तहरीक हलाई वेंदी। इजलास में अब्दुल मजीद महेसर, नानक राम, अरबेलो महेसर, सिकंदर महेसर, ममताज बुरड़ो, असगर जावरी, काज़ी मोहम्मद आरिफ समेत ॿियनि कारखानेदारनि ऐं राइस मिल्स अॻवाणनि शिरकत कई। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची